अस्सलाम वालेकुम नाज़रीन असां वक्त यूसी अलायर तुर्क जी दे बांबरी जे ॻोठ हसन जमारी ऐं लोंग जमारी जे अंदरि असीं वेठा आहियूं। हिन ॻोठ जी बदकिस्मती इहा आहे जो गुज़िरियल 50 सालनि खां वठी हिन ॻोठ जे अंदरि बुनियादी सहूलियतुनि जो तसवुर ई कोन्हे। हिन ॻोठ जा जेके रस्ता आहिनि उहे एॾा त ख़स्ता हाल ऐं कचा आहिनि जो बरसाति पवण खां पोइ हिते जा जेके मक़ामी ॻोठाणा आहिनि से वीचारा 6 महीननि ताईं 4 5 महीननि ताईं हिते महसूर बणिजी वेंदा आहिनि ऐं ॿाहिरि कोन निकिरी सघंदा आहिनि। ॻोठाणनि असांखे इहो बि ॿुधायो त असांखे जेकॾहिं को बीमार मरीज़ जेको हूंदो आहे उनखे जेकॾहिं खणणो पवंदो या त असीं कुल्हनि ते खणी करे वेंदा आहियूं या असीं उनखे गाॾियुनि जे अंदरि खणी तंहिंखां पोइ वञी मेन रोड ते जेको पहुचाईंदा आहियूं। हिन ॻोठ जे अंदरि न को सोलर सिस्टम आहे, न को हिन ॻोठ जे अंदरि बिजली आहे, न को हिन ॻोठ जे अंदरि रोड आहे, न को स्कूल आहे, न को हिन ॻोठ जो जेको स्कूल जेको आहे पंहिंजो हसन जमारी जो जेको स्कूल आहे उन जी हालति जेका आहे उहा एॾी ज़बून हाली आहे जो उनखे ॾिसी करे माण्हू खे ख़ौफ़ थिए थो। उहो स्कूल जेको आहे सो फंक्शनल आहे, हलंदड़ स्कूल आहे, उस्ताद बि हुते मुक़ररु थियल आहे, न बेंचूं आहिनि न उस्ताद आहे, स्कूल जी बिल्डिंग तबाह आहे। इन सिलसिले जे अंदरि हिते ॻोठाणा जेके आहिनि असां गॾु मौजूदु वेठा आहिनि ऐं असां हिन ॻोठ जे नेकमर्द मोहम्मद अज़ीम खां असीं पुछूं था त मोहम्मद अज़ीम साहिबु तव्हां असांखे ॿुधायो तफ़सील सां तव्हांजे ॻोठ जा कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि? असांजे ॻोठ जो पहिरीं मेन मसइलो तव्हां रस्तो ॾिसी आया आहियो, जेके हालात आहे असांजी जेको साईं ॾिसो न पहिरीं मेन शइ असांजे ॻोठ जा जेका स्कूल हालात रस्तो जेके हालात तव्हां ॾिसी आया आहियो त असांजो हाल माना रोड आहे ई कोन। ॿियो नंबर असांजो माना हिते पाणी जेको आहे सूरत असांजी जेकी पाणी आहे एतिरी त खारी आहे जंहिंजो अंदाज़ो आहे जेको न तव्हां ॾिसो त नलका ई असांजा कोन्हे हलनि, नलकनि में तमामु पाणी ख़राबु आहे, सफ़ा हालात ख़राबु, ज़मीनूं आबादियूं असांजो तव्हां ॾिसो न टुएल आहे न का शइ आहे, असांजो हालात ज़मीननि जूं ख़राबु, असांजा ॿार तव्हांजे साम्हूं नंढड़ा वेठा आहिनि जेको तव्हां स्कूल ॾिसी आहियो सर्वे करे आहियो त स्कूल में असांजो न टीचर आहे न मास्तर का बि कुझु सहूलियत असांजो कोन्हे। ऐं हिन दौर में असां वटि हर ॻोठ में वञो त तव्हां बिजली ॾिसंदा, सोलर ॾिसंदा, असांजे ॻोठ में तव्हां ॾिसो त न सोलर आहे न बिजली आहे। अॼु सूदी असांखे 50 साल थी चुका आहिनि जंहिंमें असांखे बिजली कोन मिली आहे। पोइ उहो ॻोठ रहियल कोन्हे जिते तव्हां ॾिसंदा हिकिड़े घर ते बि लाइट मंज़ूर आहे। अच्छा तव्हां MP MLA साईं हज़ारे असां दाऊं ॾिनियूं न, हज़ारे असां ॻाल्हियूं कयूं न, असां ते अॼु ताईं केर बि कोन आयो आहे, न MPA न MNA असां केर बि अञा ताईं कोन आयो आहे। यूसी अलायर तुर्क चेयरमैन चए थो मूं वॾा तरक़ियाती कम कराया आहिनि जेके कया आहिनि तव्हांजे अखियुनि जे अॻियां तव्हां पाण ॾिसो त असांजो जेको सोलर ॾेई आहिनि तव्हां पाण ॾिसो, जेके असांखे नलका ॾेई आहिनि तव्हां पाण ॾिसो। अच्छा पेवर ब्लॉक वग़ैरह तव्हां कोन असांखे कुझु बि कोन ॾिनो आहे न, तव्हां पाण ॾिसो त जेके लॻल हूंदा तव्हां असांखे लिकाए त कोन छॾींदासीं न, उहे त असांजा ॿार खेल हूंदा न, भला असां लिकाए त कोन छॾिया न, असांखे जेके ॾेई आहिनि तव्हां पाण ॾिसो, तव्हां ॻोठाणनि खां पुछा करियो। तव्हां सरकार खां कहिड़ी था घुर करियो? साईं सरकार खां असांजी घुर इहा आहे त असांखे रस्तो महिरबानी करे ॾिनो वञे ऐं पाणी जी असांजी सहूलियत कोन्हे असांखे पाणी ॾिनो वञे ऐं ॿियरी मेन शइ असांजो स्कूल जेको बंदि पियो जेको भाउ अज़ीम ॻाल्हि कई बिल्कुलु सही कई आहे। तव्हां रस्ता बि ॾिसो, रोड बि ॾिसो, हर शइ ॾिसो, पर असां वटि पाणी पीअण जो उहो महसूसु कोन्हे, खारो पाणी आहे उन लाइ परेशानियूं, को बि असां वटि तरक़ियाती कमु माशाल्लाह को कोन थियो आहे। बाक़ी हाणे असांजा नुमाइंदा जेके असांजा आहिनि चेयरमैन आहिनि ॿिया आहिनि ख़बर न आहे किथे सुता पिया आहिनि, असां वटि अॼु ताईं केरु कोन आयो आहे। न पर वोटनि जे टाइम ते अचनि था उन टाइम ते तव्हां हिन खां पुछो कोन था त तव्हां असां सां हेॾो ज़ुल्म छो था करियो? बसि उन टाइम ते अचनि था पोइ वरी अचनि ई कोन था, बसि मरण पढ़ण हेॾा होॾा का ॻाल्हि ई कोन्हे, बसि हुआ ई कोन, पंहिंजो कमु न कंदो काग़ज़ फाटो। असीं पाकिस्तान में जहिड़ा कोन आहियूं न, तव्हां उन करे विया तव्हां हुनखे चयो था हज़ार चकर विया आहियूं, तव्हां छा था चवनि? असांखे चवंदा बसि हा इहो कमु थींदो बसि अचनि ई कोन। घणनि सालनि खां इहो कमु कोन थियो आहे? तक़रीबन असांखे इलाही टाइम थी वियो आहे, काफ़ी साल गुज़री विया आहिनि। सर तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो नलका चेक कराया आहियो त उहे खारा आहिनि, पाणी पीअण लाइ हिते आहे कोन, उहो परे खां भरियो वेंदा आहियूं, परे खां इस्तेमालु कंदा आहियूं, हिते पाणी असां वटि आहे कोन। अच्छा बरसातनि में मूं ॿुधो आहे त तव्हांखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे? बरसातनि में एतिरो पाणी थियो वञे जो असीं मरीज़ सो कुल्हे ते पंहिंजे ते खणी न खणंदा आहियूं। असांजो घस गाॾीअ जो कोन थींदो आहे, न गाॾीअ जो रस्तो आहे, न पाण ॾिसी रहिया रस्तो आहे ई कोन, पंधु वेंदा आहियूं पंधु ईंदा आहियूं, सो बरसातनि में असीं ॿाहिरि न करे कोन सघंदा आहियूं। पोइ तव्हां वटि MP MLA करे कोन आया? बसि उहे ईंदा आहिनि वाउंटरनि जे टाइम ते ईंदा आहिनि, वाउंटर वठियो पोइ वरी हलिया वेंदा आहिनि।
वोट वठण खां पोइ वरी तव्हां सारे कोन लॻनि न पोइ अचनि ई कोन इहो वाउंटनि जे टाइम ते वरी ईंदा आहिनि वरी अचो चवंदा आहिनि वाउंट हा वांगे जेको कमु आहे सो करे ईंदासीं पोइ वरी अचनि ई कोन। तव्हां कॾहिं उन्हनि जे बंगले ते वञी करे उनखे चयो त ख़ुदा जा बंदा असां ग़रीबनि ते रहम करियो? 1000 जे करे विया आहियूं पर सिर्फ़ु हा बसि 20-25 वांगे पोइ कमु थींदो वरी अचनि ई कोन। अब्दुल वकार तव्हां असांखे ॿुधायो तव्हांजे उस्ताद ईंदो आहे? उस्ताद कोन्हे, को बि उस्ताद कोन्हे? अच्छा, ऐं पोइ हिते तव्हांजे स्कूल जे अंदरि पढ़ाई कोन थी थिए? घणे वक़्त खां कोन थी थिए? इलाही टाइम थी वियो आहे। पोइ तव्हीं छा पिया करियो हाणे? माल में वेंदा आहियो? तव्हांजी दिलि चवंदी आहे तव्हीं पढ़ो? तव्हांखे उस्ताद खपे, तव्हांखे स्कूल खपे? नाज़रीन, तव्हां हिननि ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त कहिड़ी बदकिस्मती आहे असांजे हिन इलाइक़े जी, असांजे हिन ज़िले जी जेको आहे बदकिस्मती आहे जो असांजे हेसि ताईं 142 ॻोठनि जे दौरे करण जे दौरान जिते बि विया आहियूं उन दौरे जे दौरान ॻोठाणनि वीचारनि सभिनी खे इहा शिकायत आहे त जिते जंहिं शइ जी ज़रूरत न आहे उते उहे शयूं डबल लॻल आहिनि ऐं जिते जंहिं शइ जी ज़रूरत आहे उते उहा शइ आहे ई कोन, उनजो वजूद ई कोन्हे। कंहिं बि ॻोठ जे अंदरि हेसि ताईं मूं 125 खां मथे जेके ॻोठ कया आहिनि कंहिं बि ॻोठ जे अंदरि न सोलर आहे, न प्लेटूं आहिनि, न उन्हनि वटि पेवर ब्लॉक आहिनि, न उन्हनि वटि कंहिं क़िस्म जो रोड आहे, न को रस्तो आहे। चेयरमैननि खे हर महीने गुज़िरियल 5 सालनि जे अंदरि हर महीने 12 लख रुपया फ़ी महीनो मिलियो। 12 लख जे हिसाब सां 1 साल जे अंदरि 1 करोड़ 20 लख रुपया थिया ऐं 5 सालनि जे अंदरि उहे वञी थिया 6 करोड़ रुपया। उहे 6 करोड़ रुपया हिननि 5 सालनि जे अंदरि कंहिं खाधा, कंहिं गिड़काया, कंहिं हज़म कया? को पुछण वारो आहे? को इंसाफ़ करण वारो आहे? ही मिसकीन ग़रीब वीचारा ॻोठाणा जिन वीचारनि वटि न को पीअण जे लाइ पाणी आहे, जिन वटि न को हलण जे लाइ रस्तो आहे, जिन वटि न को सुम्हण जे लाइ पंखो आहे, न को हिननि वीचारनि वटि बल्ब ॿारनि जे लाइ रोशनी जे लाइ को लाइट आहे, न को हिननि ग़रीबनि वीचारनि बचनि मासूम नंढड़नि खे पढ़ाइण जे लाइ को स्कूल आहे। जे स्कूल आहे त उनजी बिल्डिंग जेका आहे मुकमल तौर ते तबाह आहे ऐं जेकॾहिं बिल्डिंग आहे त उनजे अंदरि उस्ताद जेको मुक़ररु थियल आहे उहो वीज़ा ते वियल आहे। इन सां गॾो गॾु अॼु कोई पंहिंजो प्रोग्राम जेको आहे पंहिंजी पुॼाइण ते पहुचे थो। इंशाअल्लाह वरी ईंदड़ के ॻोठ जे अंदरि पंहिंजे नए प्रोग्राम सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं लाइ पंहिंजे मीज़बान रशीद सुमरे खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत।